अस्सलाम वालेकुम। लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राज, पर मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, हाणे पहिरीं त पाण अपील कयूं दोस्तनि खे, असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ऐं उहे समूरा ॾिसंदड़ जेके असांखे फेसबुक या यूट्यूब वसीले ॾिसनि था, फेसबुक ॾिसंदा त फेसबुक ते लीडर टीवी जो पेज आहे, उन्हनि खे लाइक कयो जीअं तव्हां ॾिसंदा रहो। उन सां गॾोगॾु लीडर टीवी जो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे बि न सिर्फ़ु लाइक कयो, सब्सक्राइब कयो, उन सां गॾु जेका घंटी आहे उनखे ज़रूरु दॿायो त जीअं असां जेके प्रोग्राम कयूं था उहे बर वक़्तु तव्हां ताईं पहुचंदा रहनि। डॉक्टर साहब, हाणे सिंध गवर्नमेंट ऐं सिंध जेका पुलिस आहे उहा हिक ॿिए जे साम्हूं, हूअं त पुलिस ऐं ॾुआरी साम्हूं हूंदा आहिनि, हीअ अजीब क़िस्म जी सूरत आहे त पुलिस ऐं गवर्नमेंट हिक ॿिए साम्हूं आहे। ईअं न आहे। पुलिस ऐं गवर्नमेंट हिन में त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध गवर्नमेंट हिक पेज ते, मज़े जी ॻाल्हि आहे। सही आहे, उहो हालतूं अहिड़ी क़िस्म जूं ठही वियूं आहिनि, ॿई हिक पेज ते आहिनि। ही दरअसल सभु माण्हू असां उहे चवंदा ईंदा आहियूं त तव्हां जॾहिं इदारा फ़र्दनि जे मातहत हलाईंदव त इहे नुक़सान, या फ़र्दनि लाइ पॉलिसियूं ठाहींदव, या फ़र्दनि जे लाइ पॉलिसियूं ठाहींदव। हिन जे लाइ चवनि था त हीउ जेको IG साहबु आहे इहो महिरबानी आहे सिंध सरकार ते हिन महिल, जंहिं वक़्तु इन जे पुठियां ॾोरी छिकण वारो बिल्डर वेठो आहे, जंहिं हुनखे लॻरायो हुयो, जंहिं हुनखे हिते लॻरायो, मलिक साहब, मलिक छा नालो आहे, मलिक रियाज़, जंहिं ते 100 अरब रुपए जो कल्ह रेफरेंस दाख़िल थी, मलिक रियाज़ साहब। जी जी बिल्कुलु। असल में ॻाल्हि छा आहे त पाकिस्तान जी स्टेट, बहसियत पाकिस्तान जी स्टेट, उनखे घणियूं सफ़ाइयूं करणियूं पवंदियूं। हुननि जेको फ़र्दनि खे ख़ुशि करण लाइ ॾियण वठण जो कमु शुरू कयो, फ़र्दनि खे अॻिते वधाइण जे लाइ, इहो कथा कलामी, इनखे त इहो क़दम त इस्लामाबाद जो हुयो ई कोन, इहा चॉइस त असांजी सिंध जी हुई न। मां हीअं थो चवां त पाकिस्तान में तव्हां वफ़ाक़ी सरकार हुजे या चारई सूबा हुजनि, उहे जेकॾहिं ईअं पंहिंजे मर्ज़ी, पंहिंजी मंशा, पंहिंजे फ़ाइदनि, पंहिंजे मक़सदनि जे करे इदारनि जा इदारा गेजू रखंदा, या ईस्ट इंडिया कंपनी वारो तर्ज़ु गिरवी रखंदा ऐं उन्हनि खां पंहिंजे मतिलब खां सवा ॿी का शइ न तलबींदा, नुक़सानु थींदो। उहो जेको थिए थो, तव्हां ॾिसो, असां सफ़ा सवले नमूने था ॿुधायूं त जनाब ग़ुलाम हैदर जमाली, उन सां गॾु वरी जेके पुलिस ऑफिसर आहे 2-3, त पोइ असांखे ख़बर पई त APC उनखे गोलियूं बि लॻियूं। उहो त वाक़ियो थियो न, शिकारपुर में हिकिड़ो हाणे हलकार वेझर में शहीद बि थियो। हिते लियारी में APC खे गोलियूं लॻियूं। APC खे सोराख़ तां गोलियुनि सां अवल कॾहिं न ॿुधा, न गोलियुनि सां। इहे दरअसल फ़र्द मज़ाक़ ऐं ठठोल ऐं मस्खरी था कनि असांजे इदारनि सां। ऐं असांजूं जेके बि पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, चाहे अदालतूं हुजनि, चाहे इस्टेब्लिशमेंट जा ॿिया रुकन हुजनि, उन्हनि मां कंहिंखे बि इहो कमु न करणु खपे। हे जेको असां माण्हुनि जी मर्ज़ीअ ते इदारा हलाए था छॾियूं, इहो न करणु खपे। हीअ जेकॾहिं जनाब मलिक रियाज़ साहब जे चवण ते को बि माण्हू तव्हां रखो, उहो तव्हांखे छा कंदो, उहो सिंध जा मक़सद हल कंदो। त मलिक साहब जो आयो उन जी मर्ज़ीअ सां, उनजी हलंदी, छा कंदो। ठीकु आहे। तव्हां हिकिड़े भेरे मूंखे यादि आहे त हिते जॾहिं सुठा ऑफिसर हूंदा हुआ त उन्हनि छा कयो, उन्हनि सभिनी सां झेड़ो कयो। आबावारीअ जा, रेतीअ जा, पथरनि जा धिका बंदि कयो। मलीर नदी तबाह थी थिए या तबाह न कयो, वॾो स्टैंड वरितऊं। ठीकु, नतीजो छा थियो, बदिली 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 व छा ते बदिली कयो, कंहिंखे ॿुधाए ई न पियो। असल ॻाल्हि इहा हुई, जीअं पाणी जा टैंकर, हा, वॾी माफ़िया, टैंकर माफ़िया, सही आहे, तेल माफ़िया, माना SSP शिकारपुर रिज़वान अहमद ख़ान, उनजो कमु कहिड़ो, बकौल इम्तियाज़ शेख साहब जे, त उतां जेका तेल जी लाइन थी वञे उन मां चोरी कराए सिमगलिंग जो तेल लोकल ॾेई पैसा कमाइण जो कमु थो करे। इम्तियाज़ शेख थो, जेको हुन ते मुबैना इल्ज़ाम आहे, इम्तियाज़ शेख थो चए, बकौल इम्तियाज़। हाणे
6 डिसंबर ते जीअं सिंध गवर्नमेंट खे ख़बर पई, अवल त सिंध गवर्नमेंट खे पहिरियों ख़बर हुजणु खपे। एडी ख्वाजा अशराफ न आहे, पहिरीं ख़बर हुजणु खपे। एडी ख्वाजा असां सभिनी खां वधीक अशराफ आहे, इहा बि पहिरीं ख़बर हुजणु खपे। फलाणो माण्हू पुलिस खां हारनि वारो कमु वठंदो, उन IG खे तव्हां पहिरीं ख़बर हुजणु खपे। हे ज़मीनदारी न आहे, ही ज़मीन न आहे, ही पुलिस आहे। तव्हां सुभाणे जे वधीक ताक़तवर थी वञो ऐं पोइ रेंजर सां ॾेती लेती कयो, पोइ छा कंदव? न डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए त मूंखे यादि आहे, बल्कि तव्हां उन ज़माने में हुया जॾहिं साईं अब्दुल्ला शाह हुयो, सनाल अब्बासी वियो शिकारपुर, रिज़ल्ट त अहिड़ो मिलियो। ऐं उन खां पोइ मुसलसल शिकारपुर मां या त SSP बदिली थो थिए या वरी SSP जे बदिली थियण ख़िलाफ़ु मुज़ाहिरा था थियनि त अहिड़ो भलो छो वियो आहे? डॉक्टर साहिबु ख़राबी त ॿिए हंधि आहे, ॾिसंदड़नि खे वाक़ियो थो ॿुधायां शिकारपुर वारो। हा, साईं अब्दुल्ला शाह वार पहल ठाराया, वज़ीर आला खे टाइम घटि हूंदो न, उहो ॿाहिरि हजाम वटि त न वेंदो न। हा, उते ईंदा, हजाम उते पियो आयो। सो वार पहल रही, हेॾो ख़ुर्शीद शाह वेठो, हेॾो अब्दुल हकीम बलोच वेठो, मशहूरु ॻाल्हि आहे। सो मां कोन हुउसि, त मूंखे जेका मेन एक्सचेंज आहे उन मां ऑपरेटर चयो त साईं चीफ मिनिस्टर साहिबु फ़ोन नथो खणे ऐं पेरिस मां फ़ोन थी अचे बार बार। मां चयो पेरिस मां फ़ोन थी अचे त चीफ मिनिस्टर ॾे छो थी अचे? उहा त वज़ीर आज़म ॾे अचणु खपे, छो त असांखे मंतकी तौरु इहा ई ख़बर आहे त डिप्लोमेसी जा सभु कम नथे थींदा बिल्कुलु फॉरेन ऑफिस में। चई न साईं, असांजो पंहिंजो जेको MP आहे उन जी फ़ोन आहे, उहो बार बार फ़ोन थो करे, हाणे त मूंसां ॾाढियां थो ॻाल्हाए। मूं नालो पुछो, मां सिधो होॾे, मुंहिंजो साईं किथे अचो? साईं होॾे वार थो ठाराए, सेरब थो कराए। हा, वार ठाराईंदो न, सेरब त ॾाढ़ी लाराइण खे चइबो, वार ठाराईंदो। सही। सो वार पियो ठाराए त मां सलाम कयो, हा डॉक्टर अच। मूं चयो साईं फलाणो माण्हू 20 दफ़ा फ़ोन कई अथई, हाणे ऑपरेटरनि खे गारी थो ॾे, चए त गारी त मूंखे बि ॾींदो। मां वाइड़ो थी वियुसि। चई मूं हुनखे चई छॾियो आहे त फ़ोन न मिलाइजांइ, ऐं उन ऑपरेटर खे तूं वञी चई अच त तूं इहे गारियूं बर्दाश्त कर। ठीकु आहे, हाणे मूंखे ख़बर का बि कान्हे माण्हू छा मामिलो आहे, कीअं आहे। ठीकु आहे, मूं कई SSP सनाउल्लाह अब्बासी खे फ़ोन। मूं चयो SSP पेरिस में वेठो आहे ऐं फ़ोन वेठो थो करे, छा थियो आहे हेॾे? सो चई त हू जुआ जी वॾी में वॾी टिकरी, सो त हेतिरा लख, हेतिरा माण्हू, ही कमदार, ही फलाणो, ही फलाणो, ही फलाणो, ही फलाणो। सो चीफ मिनिस्टर साहब खे ॿुधायो अथमि। चीफ मिनिस्टर मूंखे चयो त मूंखे वरी फ़ोन न कजांइ तूं, ऐं तोखे जेको शिकारपुर जे अमन लाइ करिणो आहे तूं कर। ठीकु। सो वरी फ़ोन करण न करण जो मतिलबु छा हो त तोखे जेको वणे तूं कर, छो त चीफ मिनिस्टर हुन सां गॾु क्राइम में गॾु कोन हो, इन करे SSP खे आज़ादु छॾे। न भला हिते डॉक्टर साहिबु हिकिड़ो हाणे हिते ॿुधो न, मां ॻाल्हि पूरी कयां। नेठि साईं जी उन शख़्स सां ॻाल्हि थी, मुंहिंजो पेरिस जो दौरो विञाए छॾे। छा? चई साईं छा कयूं? चई त पोइ हीउ मामिलो आहे, वञी उहो SSP जेको आहे FIR थी वियूं, हाणे उन्हनि खे सखर जेल मोकिलियो अथऊं। चई साईं हाणे इहो त पोइ अदालत कमु कंदी, पोइ अदालत खुले त हाज़ुर। ठीकु आहे, हिते मामिलो छा आहे? हिते चीफ मिनिस्टर जा न डॉक्टर साहिबु, डॉक्टर रिज़वान जी जेका ॻाल्हि आहे या जेका हुन इल्ज़ाम आहिनि, पाण इल्ज़ाम था चऊं, उन्हनि लाइ 2 मिंट लाइ चीफ मिनिस्टर ॿुधी साॻे ई साईं अब्दुल्ला शाह जो पुटु आहे, त उहा ॻाल्हि त ॿुधे त सही न उन्हनि जी, त भई वाक़ई जांच कराए त जेकॾहिं जेके हुन मोबाइल जांच मिली आहे न 6 डिसंबर ते, न उहो त रुॻी हुनजी मिली अथनि न, बाक़ी जेके हुन इम्तियाज़ शेख, मक़बूल शेख ऐं हुन इम्तियाज़ साहब जे पुट ते इल्ज़ाम उहो त अॼु आई आहे न खुफ़िया, पर इहा त कल्ह इज़हार कयो न, 14 तारीख़ जी ॻाल्हि आहे, कल्ह हुननि इज़हार कयो त चीफ सेक्रेटरी खे हुन रिपोर्ट मोकिली, उहा इहा ई रिपोर्ट आहे, इहा ई आहे। ठीकु, हाणे छा थियो आहे त उते SSP सम्झी वियो त मूंखे हीउ हलणु नथो ॾे। ठीकु, इम्तियाज़ शेख जी वकालत छा ते आहे?
किराइनि ते थोड़े ई आहे त मुंहिंजा माण्हू ॿधई छो, टिकरी छो न हलण थो ॾे, या अॻवा जे ख़िलाफ़ु छो थो ॻाल्हाए। न, असल ॻाल्हि इहा आहे त ही उन्हनि पुलिस ऑफिसरनि मंझां आहे बक़ौल इम्तियाज़ शेख जे, जेके हिकु त अमन अमान जे सिलसिले में मुनासिब न आहिनि, ॿियो ख़ुदि उते जेको तेल जी सिमगलिंग आहे, वॾे में वॾो उते कारोबार आहे, उन में हे SSP सरबराह, उहो डॉक्टर साहब सभु उतां मुस्तफ़ीज़ थींदा रहिया न, सभु न थींदा आहिनि न। न न असां खोड़ जा पंहिंजो चङा मुड़ुस, मां त चवां सभु न थींदा आहिनि, पुलिस वारा सभु न थींदा आहिनि, खोड़ पुलिस वारा उते रहिया आहिनि, उते खोड़ पुलिस वारनि इहे पाइप बंदि कराया आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हीअ आहे त ही आख़िरी वक़्तु हूंदो आहे न जॾहिं, त उन आख़िरी वक़्त में वफ़ाक़ अलॻि थो सोचे, उनजी सूबाई पार्टी अलॻि थी सोचे, वफ़ाक़ जो नुमाइंदो जेको IG आहे उहो चुप आहे, उन पंहिंजे SSP खे छॾे ॾिनो आहे त तूं हेॾां। असल में इहो अटैक चीफ मिनिस्टर ते आहे, पर उहो करे नथो सघे, छो त हुनखे ब्लैक स्पॉट जेकॾहिं हुनजे कार्ड ते लॻी वियो न त उनजो नुक़सानु थींदो। हाणे सूरत हाल हिते वञी बीहंदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कंहिंजो बि माण्हू न हुजे उहो IG रखिणो पवंदो, ऐं हिन वाक़े मां त सिखणो पवंदो। न पोइ त मुंहिंजे ज़ाती राय आहे, मुंहिंजी मूंखे रखण जो हक़ आहे, पोइ त मूंखे हिकिड़ो ई मुश्ताक मार थो नज़र अचे उन्हनि में। मिसाल नालो त हुनजो बि आहे सनाउल्ला अब्बासी जो, हा ठीकु आहे, नालो उन लाइ त भई पीपल्स पार्टी वेझो माण्हू रहियो आहे, हुन ते इहो बि इल्ज़ाम आहे। ग़ुलाम कादर महर पंहिंजो हिन लाइ पंहिंजो थेबे साहिब लाइ तव्हां चई सघो त उहो पीपल्स पार्टी वेझो आहे, पोइ त मूंखे हिकिड़ो ई नज़र थो अचे जंहिं लाइ को बि माण्हू इहो नथो चई सघे त इहो असांजो माण्हू, पोइ उनखे कनि। मां त चवां त हीअ त नाला रखंदा, हाणे मथां ईंदो नालो, सही ठीकु, मथां जेको बि नालो अचे। अॼु शायदि चीफ मिनिस्टर साहिबु प्राइम मिनिस्टर सां बि ॻाल्हायो आहे, कल्ह बि ॻाल्हाई, सही, अॼु बि ॻाल्हाई, ऐं ओपन थो कयां ॻाल्हि जेका मूंखे ख़बर पई आहे, उहा हीअ आहे त वज़ीर आज़म साहिबु CM खे चयो आहे त तव्हां जंहिंजे लाइ चओ असां हुनखे IG कयूं। ठीकु आहे, इहो हक़ बि आहे सूबे जे सरबराह, न इहो चयल आहे, इहो फार्मुलेशन में तय थियल आहे, सही, बिल्कुलु जारी ॻाल्हि आहे। अमन अमान सूबाई हुकूमत जो मामिलो आहे त हू मर्ज़ी त पंहिंजीअ सां माण्हू रखंदा। बाक़ी ज़ाती तौरु मां छा थो सम्झां त मीडिया खे मक़बूल शेख में ऐं इम्तियाज़ शेख में फ़र्क़ु करणु खपे, नंबर 1। नंबर 2, मीडिया खे जीअं त हीअ ख़बर अची वई, हाणे उहा ख़बर हर हाल में ओॾे ई तमतराक सां ॾियणी आहे, इहे इन क़िस्म जो। डॉक्टर साहिब मीडिया जा त पंहिंजा हिसाब के रहियल हूंदा आहिनि, पोइ जेको जिते टाइम मिले थो हिसाब त पूरा कबा। ॻाल्हि साॻी थी, न न उहो त हिसाब ॻाल्हि साॻी थी न, त जॾहिं तव्हां हिसाबनि ते हलंदव पोइ तव्हांखे मकाफ़त अमल ॾियणा पवंदा। डॉक्टर साहिब वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पुॼाणी ते पहुचे थो। असां इजाज़त वठण खां अॻु इहा गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं यूट्यूब ते, उन सां गॾोगॾु फेसबुक ते असांजो जेको फेसबुक ते लीडर TV जो पेज आहे उनखे ज़रूरु लाइक कयो। उन सां इन सां गॾु क़ासिम राजपानी डॉक्टर अयूब शेख खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।